पंजाब हर दफ़े सिंध सां इहा वेसाघाटी कंदो आयो आहे। कॾहिं ॿेटा खपाया विया, कॾहिं कारियूं जरी कटाई, हाणे तालीम में हथु विधो अथनि। अवामी जमहूरी पार्टी PMC जेका टेस्ट कंडक्ट थी आहे मुकम्मल तौर ते असां रद्द था कयूं। असां वफ़ाक हुकूमत खां मुतालबो था कयूं त इहा जेका टेस्ट आहे उनखे ॿीहर वरितो वञे। PMC जे कानूनी ऐं आइनी नज़र विझिजे त अरिड़हीं तरमीम खां पोइ तालीम जो जेको इदारो आहे उहो वफ़ाक खां वञी सूबे ॾे हलियो थो वञे। त PMC जेका वफ़ाक़ी इदारो आहे उहो सिंध जी या कंहिं बि सूबे जी इंटिटेस कीअं थो वठी सघे। हाणे जेका PMC जी रिज़ल्ट आई आहे उन्हनि में ॿारनि खे न कारबान ॾिनो वियो आहे, न वरी का आंसरशीट ॾिनी वई आहे। ऐं इन मां साफ़ ज़ाहिर थियो थिए त PMC में हिन में करप्शन थी आहे। मुसलसल कुछ टाइम का वठी जेके वफ़ाक है वो सिंध के वसीलन ते धाड़ा हणंदी पियो अचे। कुछ टाइम अॻु में बेटन जो मामलो हुयो, उन ते जेको आहे ज़ोरी कब्ज़ो ऐं उन सिंध जे वसीलन ते धाड़ा ऐं जेको हाञा हया विया आहिनि। ऐं हींअर मौजूदु वफ़ाक़ी हुकूमत PM सां गॾिजी करे सिंध जे तालीम ते मथां धाड़ो हयो आहे। PMC जे नाजाइज़ी जे ख़िलाफ़ जेको एहतजाज जो सॾु ॾिनो वियो आहे, अॼु लालू राग में असीं बि इन एहतजाज जे लाइ बीठा आहियूं।